साईं ता ज़मानत ॾेई छॾियो न त मरियम खे को नुक़सान कोन पहुचंदो। मां त तोखे हींअर जो हींअर ज़मानत ॾेई छॾिया, पर इहो तो पुट जलाल जज़्बात हक़े किरमो। बाबा साईं मूंखे वठी हलो जलाल ॾे, मां थी हली हुन सां ॻाल्हायां। ब्लैक वारंट राजू जा जारी थींदा ऐं फाई ते सरमत चढ़ंदो। तुंहिंजो मुंहुं छो लथल आहे? तोखे त फाई कान थी लॻे। वो तो ठीक है, पर मूंखे ॾाढो ॾुख थो थिए त मुंहिंजे हथनि सां कई बेगुनाह इंसान खे फाई थी अचे। त पोइ छॾे ॾे हुनखे, जीअं हुन जे बदिरां पोइ तोखे फाई लॻे। पोइ देरि छा जी आहे बाबा साईं? मां हिन महिल ताईं थाणे में छो पियो आहियां? उनजी तोखे ज़मानत ॾियणी पवंदी। हितां आज़ाद थियण खां पोइ तोखे भेण खे नुक़सान न आहे ॾियणो। माफ़ कजो बाबा साईं, मूंखे इहो ॿुधायो त तव्हांखे इहे सबक़ पढ़ाई केरु थो? ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।